लक़द जाअत रुसुलु रब्बिना बिलहक़ वनूदू अन तिलकुमुल जन्नतु उरिस्तुमूहा बिमा कुंतुम तामलून। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमा अर्सलना मिर रसूलिन इल्ला लियुताअ बिइज़्निल्लाह। क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम अन अबी हुरैरह रज़ियल्लाहु तआला अन्हु क़ाल जाअ रजुलुन इलन नबिय्यि सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम औ कमा क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। मुख्तसर हम्दो सलात का बाद असल खिताब असांजे उन्हनि मुअज़्ज़ज़ उलमाए करामनि जो आहे जेका ॿाहिरि खां आयल महिमान आहिनि। आऊं तव्हांजे साम्हूं मुख़्तसर गुज़ारिश रखंदुसि तालिब इल्म जी हैसियत सां सभ खां अव्वल अल्लाह तबारक व तआला जे बारगाह में इहा दुआ है कि रब्बे कायनात मूंखे ऐं तव्हां अहबाबनि खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अज़ीज़ मोहतरम, जेका आयत तव्हांजे साम्हूं तिलावत कई वई आहे इन जो मुख़्तसर अंदाज़ में तर्जुमो माना ऐं मफ़हूम इहो आहे कि अल्लाह तबारक व तआला फरमायो वमा अरसलना मिर रसूलिन इल्ला लियुताअ बिइज़्निल्लाह। असां आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी जनाबिना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जिन ताईं जेके नबी ऐं रसूल मोकिलिया उन्हनि जे मोकिलण जो बि को मक़सदु हो, को मतिलबु हो। उहो मतिलबु छा हो? फरमाई वमा अरसलना मिर रसूलिन इल्ला लियुताअ बिइज़्निल्लाह। मुख़्तसर तर्जुमो इहो आहे, अल्लाह तो फरमाया असां को बि रसूल
दुनिया जे अंदरि जेकॾहिं मोकिलियो आहे उन जो मक़सदु इहो आहे त दुनिया वारा उनजी इत्तबा कनि, उन जे ज़रिए सां पंहिंजे ख़ालिक खे सुञाणनि, उन जे ताबेदारी सां पंहिंजे हक़ीक़ी मालिक ऐं उन जे अस्मा ऐं सिफ़ात ऐं रब काइनात जी वहदानियत खे, हिकिड़ाई खे, वहदहू ला शरीक हुअण खे उहे सुञाणनि। छो त दुनिया जे अंदरि इंसान जेको आहे उहो हिकिड़ी ॻाल्हि मां कई मानाऊं ऐं मफ़हूम पंहिंजा ठाहे करे पोइ तक़रीबन बराबरी या घाटी वाधी या कि कंहिंखे घटि सम्झणु कंहिंखे वधि सम्झणु उनजो पंहिंजे ज़हन जे हिसाब सां फ़ैसिलो कंदा आहिनि। लेकिन अल्लाह तो फरमाए वमा अरसलना मिर रसूलिन इल्ला लियुताअ बिइज़्निल्लाह, चाहे दुनिया जो अमल जैसा मुंहिंजी रज़ामंदी जो ताल्लुक़ हुजे ऐं मुंहिंजे शनाख़त, मुंहिंजी सुञाणप या उखरवी ज़िंदगी में कामयाबी या नाकामी उन जी मालूमात तव्हांखे पंहिंजे ज़हन सां जेकॾहिं तव्हां फ़ैसिलो करे तव्हां इनाम या जज़ा ऐं सज़ा जो फ़ैसिलो कंदो त तव्हां नाकाम थी वञ सघो था। लेकिन इल्ला मिर रसूलिन इल्ला लियुताअ बिइज़्निल्लाह, मगर जेके रसूल तव्हां ॾांहुं मोकिलिया विया आहिनि उन्हनि जी इताअत कंदे, फ़रमान बरदारी कंदे तव्हां पंहिंजे रब जी शनाख़त कयो, पंहिंजे रब जे इनामनि जी शनाख़त कयो, जज़ा ऐं सज़ा जी शनाख़त कयो, तॾहिं तव्हां कामयाब थी वेंदो। ऐं इहो ई मक़सदु रब्बुल आलमीन जो नबियनि खे मोकिलण जो हो। हाणे असां अचूं था कि दुनिया में हर इंसान इहो चाहे थो कि आउं दुनिया में कामयाब थियां ऐं अबदी ज़िंदगी, उखरवी ज़िंदगी में कामयाब थियां। हाणे उन खे छा करणु घुर्जे? उन खे बि असांजे आख़िरी नबी जनाबना मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जिन जे इताअत ऐं फरमान बरदारी लाज़िम ऐं मलज़ूम आहे। रब जी शनाख़त जे लाइ, तौहीद जे लाइ, तौहीद रुबूबियत जे लाइ, उलूहियत जे लाइ। अचो तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां। छो दुनिया जे अंदरि इंसान कंहिंजी घणी बुज़ुर्गी खे ॾिसी करे माअज़ल्लाह सुम्मा माअज़ल्लाह अॻिते हली करे उनखे पंहिंजे नफ़े ऐं नुक़सान जो मालिक सम्झे थो। हालांकि इहा सिफ़त कंहिंजी आहे? इहा सिफ़त अल्लाह जी आहे। इहा कंहिं ॿुधाई असांखे? ख़ुदि अल्लाह तबारक व तआला उन शख़्स जी तरफ़ जंहिंखे आख़िरी नबी, ख़ातमुन नबिय्यीन, इमामुल अंबिया, जंहिंजे बारे में फरमाई मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व ख़ातमुन नबिय्यीन। उन नबी जे ज़रिए सां ॿुधाई त तौहीद इहा हूंदी आहे ऐं
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां के दुनिया के अंदर मु केॾो भी मकाम ॾिनो, केॾो भी मर्तबो ॾिनो, लेकिन मुंहिंजी तौहीद जे अंदर तव्हां भी शरीक नथा बणिजी सघो। हत्ता के दुनिया वारनि खे ॿुधायो कुल्ला अक़ूलु लकुम इंदी खज़ाइनुल्लाह वला आलमुल ग़ैबा वला अक़ूलु लकुम इन्नी मलक इन अत्तबिउ इल्ला मा यूहा इलैया। ऐ नबी इंसाननि खे ॿुधाए ला अमलिकु लकुम नफ्सी, आऊं पंहिंजे नफ्स जो भी नफ़े ऐं नुक़सान जो मालिक न आहियां। यानी रब्बुल आलमीन रुबूबियत जे हिसाब सां अकेलो वाहिद खालिक ऐं मालिक आहे। लिनफ्सी ज़र्रन वला नफ़आ, आऊं मुहम्मद भी पंहिंजे नफ़े ऐं नुक़सान जो मालिक न आहियां। ऐं पैगंबर इन्हनि इंसाननि खे ॿुधाए हा इन अत्तबिउ इल्ला मा यूहा इलैया, आऊं मुहम्मद भी उन शइ जी ताबेदारी कयां थो, फरमान बरदारी कयां थो मा यूहा इलैया, जेको रब्बुल आलमीन जी तरफ़ खां मुंहिंजी तरफ़ वही कयो वञे थो। मूं तव्हांजे साम्हूं सही मुस्लिम जी हदीस पढ़ी, जेको मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कौल फेल अमल ॿुधी करे उन ते सिदके नियत सां अमल करे थो या सिदके नियत सां तस्लीम करे थो। सही मुस्लिम जी हदीस आहे। अन अबी हुरैरह रज़ियल्लाहु तआला अन्हु जाअ रजुलन इला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाइंदा एक शख्स नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि आयो, दुल्लनी इला अमलिन इज़ा अमिलतुहु दखलतुल जन्ना। पाण सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जिन का पुछाई दुल्लनी, अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उलमा कराम वेठा आहिनि, दल या दुल्लो जी माना उन्हनि का पुछी ॾिसो छा फरमायो अल्लाह जा नबी उन अमल जी तरफ तव्हां दलालत कयो, तव्हां रहनुमाई कयो अहिड़े अमल जी तरफ जेको अमल आऊं कयां दखलतुल जन्ना, ऐं जन्नत जे अंदर दाख़िल थियां। पाण सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जिन जे साम्हूं जॾहिं इन शख्स इहे अल्फाज कया, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अंता अब्दुल्लाह वला तुशरिकू बिही शैआ, एक अल्लाह जी इबादत कयो, अल्लाह सां कंहिंखे शरीक न कयो। यानी अल्लाह जी तौहीद, वहदानियत, उलूहियत, रुबूबियत ऐं इबादत जा जेके बि कम आहिनि उन में रब सां कंहिंखे शरीक न कयो। ऐं इबादत जी माना छा आहे मुख़्तसिर अंदाज में तव्हांजे साम्हूं बयान कंदो हलां। अरबी लुग़त जा मुफ़स्सिर मुअल्लिम लिखनि था इबादत चयो वञे थो अल इबादत कुल्लु इस्मिन जामिइन मा युहिब्बुहु अल्लाहु व यर्दा। इबादत हर उन शइ जो नालो आहे मा युहिब्बुहु अल्लाह, जंहिंखे अल्लाह पसंदि करे ऐं जंहिंजे करण सां उन अमल जे करण सां अल्लाह राज़ी थिए, इन शइ खे चइबो आहे इबादत। त पाण सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जिन खां जॾहिं आराबी अची करे सवाल करे थो दुल्लनी अला अमलिन इज़ा अमिलतुहु दखलतुल जन्ना, त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इबादत जे अंदर जंहिंखां अल्लाह राज़ी हुजे ऐं जंहिंखां अल्लाह राज़ी थिए, जंहिंखे अल्लाह पसंदि करे, सभ खां पहिरीं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तौहीद जी दावत ॾिनी। छा फरमायूं अंता अब्दुल्लाह वला तुशरिकू बिही शैआ, अल्लाह हिक खे महबूद बनाए करे रख, वला तुशरिकू बिही शैआ, शइ चयो वञे तो ज़र्रे बराबर बि जेकॾहिं का आहे न उन खे शइ चवंदा, उन ज़र्रे सां बि अल्लाह खे किसे
कंहिंखे शरीक न कजांइ। ज़र्रो जेको हूंदो आहे ज़र्रो उन खे बि अल्लाह सां कंहिंखे शरीक न कजांइ। ऐं ॿियो नंबर ते पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन शख़्स जी रहनुमाई कंदे अमल में दाख़िल थियण जे लाइ कहिड़ो अमल ॾिसियो? पाण फरमायो वतुक़ीम सलातिल मक्तूबा, ऐं जेका तुंहिंजे मथां नमाज़ लिखियल आहे, फर्ज़ी नमाज़ आहे, उन खे क़ाइम रखजांइ। वतुअद्दि ज़कातिल मफ़रूज़ा, ऐं जेका ज़कात तुंहिंजे मथां फर्ज़ थी वञे थी, जॾहिं उनजो निसाब तुंहिंजे मथां अची वञे थो, उन जी ज़कात अदा कजांइ। वतसूम रमज़ान, ऐं रमज़ान जा रोज़ा रखजांइ। उन शख़्स छा चयो? मुंहिंजा दोस्तो ॾिसो, जेको मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इत्तिबा कंदे हिकिड़े अमल करण जो इक़रार करे थो, ऐं उन अमल खे पाण सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे ज़बानी ॿुधी करे ऐं उन अमल खे ओहिड़े नमूने सां करण जी जेको थो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं अहद करे थो, जॾहिं उहो शख़्स पुठ वराए करे वञण लॻो, पर वञण खां पहिरीं छा चयईं? वल्लज़ी नफ़्सी बियदिही ला अज़ीदु अला हाज़ा शैअन अबदा। ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके अमल तो मूंखे ॿुधाया आहिनि, हाणे इन्हनि अमलनि खां वधीक ऐं पंहिंजी उनजे अंदरि न जेको तो ज़्यादती कंदुसि, वला अनकुसो, न उन्हनि अमलनि जे अंदरि कमी कंदुसि। जीअं अॼु असां जेको आहे बाबा चवंदा आहिनि निमाज़ जेका आहे उन खे औरत हिन नमूने सां पढ़े, मर्द हिन नमूने सां पढ़े। हाणे इन में औरत जो जेको तरीक़ो ॿुधायो वियो आहे, बाक़ाइदे उन्हनि ते किताब लिखिया विया आहिनि, उन में छा ॿुधायो वियो आहे त औरत खे सुकड़जी करे उन में रुकू करणु घुरिजे, सुकड़जी करे उन में सजदो करणु घुरिजे। हालांकि असां अहादीस जे अंदरि पढ़ियो आहे, अहादीस में किथे बि जेका इहा तफ़रीक न आहे, पर असां जेको तो उनखे पंहिंजे माहौल जे हिसाब सां मुज़यन करण था चाहियूं। ॾिसो, इन में औरत जो पर्दो तो रहे, औरत जी माअज़ल्लाह सुम्मा माअज़ल्लाह जेका उघड़ आहे उन जी तस्वीर बि ज़ाहिर न थिए। इन जे करे जेको सो निमाज़ जो तरीक़ो मर्द जो अलहदा आहे, औरत जो अलहदा आहे। इहो कंहिं कयो अलहदा तरीक़ो? असां पाण अची कयो। ऐं हू शख़्स छा थो चवे? वल्लाहि ला अज़ीज़ु शैअन अबदा, मूंखे कसम आहे जंहिं ज़ात जे हथ में मुंहिंजी जान आहे, जेको मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ां मूं पंहिंजे लाइ निमाज़ जो फर्ज़ हुअणु ॿुधो या ज़कात जो फर्ज़ हुअणु ॿुधो, जॾहिं निसाब क़ाइम थी वञे या रमज़ान जा रोज़ा जेके फर्ज़ थी वञनि था रमज़ानुल मुबारक जे अंदरि, उन जे अंदरि जेतिरी हैसियत हुजे ऐं उहे रोज़ा न उन खां मथे रखंदुसि, न उन खां घटि रखंदुसि, न ज़कात जेको निसाब क़ाइम थी वियो ईअं कोन चवंदुसि हाणे आउं अॻे ग़रीब हुअसि, हाणे जेको ऐं उन ई पोज़ीशन में रहां थो, न ज़कात जो निसाब क़ाइम थी वियो त ज़कात बि अदा कंदुसि। निमाज़ तूं ऐं पोड़ो हुजे, मर्द हुजे, औरत हुजे, बीमार हुजे, हत्ता के बिस्तर ते लेटिल हुजे, निमाज़ जी इहो एतिरे क़दुरु हुकुम अचे थो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, जेकॾहिं तव्हां निमाज़ उथी बि नथा पढ़ी सघो, तव्हां जेको तो वेही करे पढ़ो, पर जेकॾहिं वेही करे पढ़ण जहिड़ा न आहियो, तव्हां सम्झो था, अज़ान ॿुधो था कननि सां, त ऐं जेॾी महिल निमाज़ जो टाइम थियो आहे तव्हांजे अंदरि होश ऐं हवास आहे, सिर्फ़ु उज़वा ताक़त नथा रखनि जो उथी या वेही करे निमाज़ पढ़ो, त इशारनि सां बि पढ़ो। बहरहाल उन शख़्स अल्लाह जे नबी खां इहे अमल ॿुधा, पोइ छाड़ी छा चयईं? ला अज़ीदु अला हाज़ा शैअन अबदा, इन खां न आऊं हाणे घटिताई कंदुसि, न वला अनकुसो, न इन में आऊं कमी कंदुसि। साहबा कराम वेठल हुआ, जॾहिं उहो शख़्स इहे लफ़्ज़ चई करे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अमल सिखी करे
निकिरे थो। ऐं हिकिड़ी ॻाल्हि जो इन मां इहो बि अंदाज़ो लॻायो अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अॻियां इन ॻाल्हि जो के तव्हांजी ज़बान मां जंहिं शइ जो जेतिरो हुकुम आहे इन में ला अज़ीदो वला अनकुसो, न कमी कंदुसि न घटिताई कंदुसि। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं उहो पुठ फेराए करे फलम्मा वल्ला जॾहिं पुठ फेराए करे वञणु लॻो, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मजलिस में वेठल इंसाननि खे चयो चयाईं त तव्हां मां जेकॾहिं को शख़्स जन्नती इंसान खे ॾिसणु चाहे थो, जेकॾहिं चाहे थो जन्नती इंसान ॾिसां त उनखे ॾिसणु घुरिजे इन शख़्स खे जेको वञे थो फल यंजुर इला हाज़ा, इन शख़्स जी तरफ़ ॾिसो। त मुंहिंजा दोस्तो जॾहिं इंसान तौहीद ऐं रिसालत खे मञे थो तॾहिं हर अमल उनजी इहा अहमियत रहे थी जो उन जे करण सां पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जन्नत में दाख़िल थी वेंदो। ऐं उन बि इहो ई सुवाल कयो दख़लतुल जन्नह, ऐं जन्नत में कॾहिं कीअं दाख़िल थी सघंदुसि। ऐं कंहिंखां पियो पुछे, अहिड़े गैरे खां कोन पुछाई, कंहिंखां पियो पुछे ख़ातमुन नबिय्यीन मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का पुछाई। यानी उनखे बि इहा ख़बर हुई त जेकॾहिं को अमल मुंहिंजो क़ाबिल क़बूल पवंदो, मन अमिल अमलन लैस अलैहि अमरुना फहुव रद्दुन, जेकॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फरमान बरदारी के छॾे करे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत के छॾे करे केॾो बि चोटी जो असां अमल छो न करियूं, अल्लाह तबारक व तआला फरमाए थो उहा फहुव रद्दुन, उहो रद्द आहे, मरदूद आहे, चाहे पूरी राति जी इबादत छो न हुजे। हिकु शख़्स हिकिड़े साल पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आयो, हदीस जा अल्फाज़ आहिनि, ॿिए साल वरी आयो त ॿिए साल जेको तो पहिरीं खां कमज़ोर हो। पाण सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ने फरमायो ॾे ख़बर छा तूं बीमार आहीं साल जे अरसे जे अंदरि जो पहिरें साल मूंसां मुलाक़ात थी, तूं तंदुरुस्त आहीं, हींअर कमज़ोर ॾिसण में अची थो। उन ईअं चयो अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन ॾींहं खां जेका पहिरें साल मुलाक़ात थी उन ॾींहं खां वठी अॼु ताईं ऐं ॾींहं जो रोज़े में रहां थो। असांजे नबी असांखे छा सेखारियो, महीने में नफ़ली रोज़ा बि वधि मां वधि 3 रखी सघजनि था। ऐं जेकॾहिं औरत आहे उहो रोज़ो रखे थी पंहिंजे मर्द घर वारे जे इजाज़त खां पोइ नफ़ली रोज़ो रखे। ऐं हिकिड़ो माण्हू जेकॾहिं साल रोज़ा रखे थो, हालांकि उमूमी तौर ते इहो ई अचे थो गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबे मन साम रमज़ान ईमान व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबे। और रमज़ान जे रोज़े जे बारे में आयो, जे हिकिड़ो रोज़ो रखियो वुसत मोतिब या उनमें वुसत आहे, सभु रोज़ा महीने जा रखे थो, यानी 3 ॾींहं ऐं 3 ॾींहं थियनि था, गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबे, पूरा उनजा अॻियां गुनाह माफ़ कया वञनि था। हेॾा ई साल रोज़ो रखी आयो आहे, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तोखे इन्हनि रोज़नि जी का बि जेको तो इन जो अजुर ऐं सवाब कोन मिलंदो। छाजे करे जो आउं नबी आहियां, मुंहिंजो तरीक़ो त इहो आहे, मूं रोज़ा रखिया बि आहिनि छॾिया बि आहिनि सवाइ रमज़ानुल मुबारक जे रोज़नि जे जेके हतल वुसअ इंसान जे मथां फर्ज़ आहिनि। पूरे साल जी इबादत ऐं रोज़नि जहिड़ी इबादत उहो रोज़ो हूंदो आहे जो अल्लाह तबारक व तआला के रोज़ेदार जे मुंहं जी जेका बू आहे उहा बि जेका ख़ुशबू बि अल्लाह खे पसंदि आहे। बहरहाल मुंहिंजा दोस्तो, पर उन इबादत खे बि जेकॾहिं अल्लाह जे नबी जे तरीक़े खां हटी करे असां उहा इबादत कई, चाहे असां जेका हींअर मुसलमान हुअण खां पोइ मुसलमान जे लाइ सभ खां पहिरीं जेको आहे शहादत ला इलाहा इल्लल्लाह, छो जो इस्लाम जो बुनियाद इन ॻाल्हि ते आहे, 5 शयुनि ते सभ खां पहिरीं आहे शहादत ला इलाहा इल्लल्लाह व अन्न मुहम्मद रसूलुल्लाह। अॼु असांखे इहा शहादत ॾियूं था, पर न असांखे ला इलाहा इल्लल्लाह जे मतिलब जी ख़बर आहे, न मुहम्मद रसूलुल्लाह जे मक़सद जी ख़बर आहे। मक़सद सम्झो थी त हिते नबी जो नूर आहे, केॾी महिल अंगूठा चुमियासीं, जेकॾहिं मक़सद सम्झो थी त सिर्फ़ु पंहिंजे मफ़ाद ख़ातिर सम्झो थी। बहरहाल मुंहिंजा दोस्तो, अल्लाह तो फरमाए वमा अरसलना मिन रसूलिन इल्ला लियुताअ बिइज़निल्लाह, असां नबियनि खे मोकिलियो इन जे लाइ, मोकिलण जो मक़सद इहो आहे ऐं तव्हां का मक़सद हासिल करण इहो आहे
कि नबी मोकिले करे असां तव्हांखे इताअत जो हुकुम ॾिनो ऐं मक़सद हासिल करण जो मतिलबु तव्हां खां इहो आहे तव्हां हुननि जी इताअत कयो, फरमान बरदारी कयो, केॾी बि मुश्किलात में छो न हुजो। ऐं अल्लाह जी मोहबत बि तॾहिं जेको हासिल थींदी। पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जिन फरमायो मन अहब्ब सुन्नती फ़क़द अहब्बनी व मन अहब्बनी कान माइया फिल जन्नह। मन अहब्ब सुन्नती फ़क़द अहब्बनी, जंहिं मूंसां मोहबत जे करे को शख़्स रखणु चाहे थो ऐं हिकिड़ो अर्ज़ु कंदो आहियां जेको शख़्स जंहिंसां मोहबत रखे थो क़यामत जे ॾियारे उन सां उथंदो। पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन अहब्ब सुन्नती फ़क़द अहब्बनी, उहो शख़्स जेको मुंहिंजी सुन्नत सां मोहबत रखंदो गोया उन मूंसां मोहबत रखी। न त ईअं दुनियावी लिहाज़ सां अबू तालिब जी वॾी मोहबत हुई अल्लाह जे नबी सां, वॾी मोहबत हुई जो क़ुर थो फरमाए इन्नका ला तहदी मन अहबब्ता वलाकिन अल्लाह यहदी मन यशा। खुद मोहम्मद रसूलुल्लाह जी मोहब्बत जो अंदाज़ो लगायो जो अल्लाह तो फरमाए मन अहबब्ता वलाकिन अल्लाह यहदी मन यशा। ऐ मोहम्मद तुंहिंजी त बेनता बिन अबू तालिब सां मोहब्बत आहे, पर हिदायत वारे रस्ते ते जेकॾहिं न आहे त तुंहिंजी मोहब्बत बि उनखे फ़ाइदो नथी पहुचाए सघे। त अल्लाह बि फरमाए थो, खुद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन अहब्ब सुन्नती, तव्हां मुंहिंजी सुन्नत सां मोहब्बत रखो तव्हां गोया मूंसां मोहब्बत रखी। ऐं जे मूंसां मोहब्बत रखी उहो इंसान कान माइया फिल जन्नह, उहो जन्नत जे अंदरि मूंसां गॾु दाख़िल थींदो। त मुंहिंजा दोस्तो असल में जिन उलमा कराम जो ख़िताब आहे अल्हम्दुलिल्लाह पहुची चुका आहिनि। अल्लाह तबारक व तआला जी दरबार में इहा दुआ आहे कि अल्लाह तबारक व तआला असांखे हर अमल में उनजे करण सां मोती रसूल इताअत रसूल ऐं इताअत पंहिंजी इताअत जो असांखे कुव्वत अता फरमाए ऐं असांखे जेको तो उन सां उहो अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।